अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 11 सेप्टेम्बर ऐं ॾींहुं कहिड़ो आहे? सैटरडे। हा, ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:15। मां खीर वग़ैरह काढ़े आयमि। सुबुह खां मूंखे अॼु ॾाढी सुस्ती तारी आहे, सो अञा ताईं मां पंहिंजी रिली बि न वेड़ी आहे। सो हाणे पंहिंजी रिली वेड़ींदमि, पहिरियों कमिरो ठीकु कंदमि ऐं उनखां पोइ मां कंदमि रिली जी सिलाई, यानी जेका मुंहिंजी रिली ठही रही आहे। सो इहा मुंहिंजे अॼु जे व्लॉग जी इब्तिदा आहे। उन सां गॾु गॾु मां न्यूज़ चैनल हलाईंदमि हिते पंहिंजे कंप्यूटर ते। सिलाई मां हिते कंदी रहियमि ऐं हे 4 ब्लॉक्स ठाहिया आहिनि ऐं हाणे कुझु कलर्स वरी ख़तमु थी विया, त उन्हनि जी मूंखे कटिंग करणी पवंदी, त उहे मां कटे करे वरी कमु शुरू कंदमि। हिन महिल 11 थिया आहिनि, त 12 बजे ताईं मूंखे हीअ सिलाई करणी आहे, पोइ वेंदमि मां किचन में। सो हीअ डिज़ाइन आहे ऐं बसि जॾहिं ॻंढिबो थोरो डिफरेंट वे में ॻंढिबो, ईअं न ॻंढिबो। सो इहो तव्हांखे ॾेखारियां थी कीअं थो लॻे। त हाणे वेंदमि कटिंग करणु, उनखां पोइ वरी वापसि थोरो कटिंग कंदमि। जीअं हे फिरोज़ी ख़तमु थी वियो, हे प्रिंट ख़तमु थी वियो, त अहिड़ी तरह सां कुझु ॿिया कलर्स हिन में ऐड कयां ऐं उनखां पोइ वापसि अची सिबां थी। 12:15 थिया आहिनि। मां थां वग़ैरह अंदरि करे छॾिया ऐं हिते मां पचायां थी बोड़। पटाटनि जी भाॼी थी ठाहियां। उनजे लाइ बसर मुंहिंजो दाख़ थो थिए ऐं जीरो साफ़ु करे रखियो आहे, टमाटर कटे रखियो आहे। हीअ आहे मच्छी। कल्ह जेको मां फ्राटो पचायो मच्छीअ जो, उन मां हीअ यखनी ऐं मच्छीअ जो अधु पीस बची पियो, छो त हिकिड़ी मानीअ खां घणो हुयो, त इहो हाणे मां हिन में पटाटनि जी भाॼीअ में विझंदमि। त इहो हिकिड़ो इनडायरेक्टली या डायरेक्टली मच्छीअ जो बोड़ थी वेंदो। सो जेके कटिंग कयमि उन मां वरी 2 ब्लॉक्स ॿिया सिबी आहिनि, त अञा वरी हाणे कुझु 1-2 कलर्स ॿिया खुटा ऐं बेस जो कुझु कपिड़ो खुटो, त हाणे उहो वञी कटींदमि। पर हे कमु पहिरियों करिणो आहे, लंच ठाहे वठां। बोड़ तयारु थी वियो, मज़ेदार। ऐं मानी बि मां पचाए छॾी आहे। पंहिंजे लाइ मां मानी कढी आहे। हिन महिल थियो आहे 1:30। अॼु मां सुराण जे अचण खां अॻु में अकेली लंच थी कयां, छो त अॼुकल्ह मां नाश्तो ॾाढो सवेर थी कयां। 8 बजे छोकिरियूं अची थियूं वञनि कम वारियूं, त 8 बजे खां पहिरियों मूंखे नाश्तो करिणो थो पए, त इन करे मां लंच थोरो जल्दी कंदमि, छो त मां बुख बर्दाश्त न करे सघंदी आहियां। मुंहिंजा इलाही सारा मसइला आहिनि। शाम थी वई आहे, 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी छॾी आहे। चिकन कढी रखियो हुयमि, सुराणे ते सुरज जीरी सोए छॾी आहे, चांवर भिजाए छॾिया अथई। ऐं हाणे बसर कटींदी त मां राति जो पचाईंदमि बिरयानी। सो जेसिताईं इहे बसर वग़ैरह कटे तेसिताईं मूंखे मथे कुझु कमु आहे, कुझु ज़रूरी कमु ज़ाहिर हलां थी तव्हां सां शेयर थी कयां, त पोइ वरी तेसिताईं मां उहो करे अचां। सो अची वियमि मथे। उहो ई दरअसल पैकिंग करणी आहे मूंखे कुझु। बिस्मिल्लाह। हिते हे सभु कुझु मां ईअं ई छॾे वई आहियां उन ॾींहुं। सिर्फ़ु हिकिड़ी छोकिरीअ जे सामान जी मां पैकिंग कई। ठीकु आहे, त हे कपिड़ा मां अलॻि अलॻि त करे रखिया, पर इन्हनि खे मां पैक न कयो आहे। सो चयमि त उहो हलियो वञे हिकिड़ो सामान पहिरियों, त हाणे मां आई आहियां मथे हिननि जो सामान पैक करणु ऐं अलॻि अलॻि सां ई पैक थी कयां। हिन 2 छोकिरियुनि जो इहे सामान असां जमा कयोसीं, कपिड़ा जिन असांखे कपिड़ा चया। पोइ ख़बर पई त हिकिड़ीअ वटि थांव बि कोन्हनि। हुन वीचारी डिॼी असांखे चयो त जेको सो इहो करे ॾींदियूं त काफ़ी आहे। पोइ वरी उते मुंहिंजी भेण वटि कुझु पैसा जमा थिया, उन बि कया, त उन कुझु थांव वरिता आहिनि। उहो बि मां वीडियो क्लिप हिन जी जेका वीडियो ठाहींदमि उन में मां ऐड करे छॾींदमि। सो हाणे मां कयां थी हिननि जी पैकिंग। हिननि 2 छोकिरियुनि जे सामान जी मां पैकिंग करे छॾी ऐं बसि हिननि जे मथां मां सिर्फ़ु हिननि जी फैमिली जो नाले जो पहिरियों अखर लिखंदमि, वधीक डिटेल न, नालो पूरो न, छो त असांजो मक़सदु कंहिंजी नुमाइश करणु न आहे ऐं कंहिंजी ख्वारी करणु न आहे। अलाह हर कंहिंजा पर्दा रखे, ढके। सो कंहिंजो भरम रखणु ॾाढो ज़रूरी आहे। सो हीअ पैक थी विया आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे कहिड़ो कंहिंजो आहे, त मां बसि पोइ मार्कर खणी जॾहिं वरी मथे ईंदमि त हिननि जे मथां मां लिखी छॾींदमि। सो हिकिड़ी इहा पैकिंग थी वई। ऐं अञा मूंखे न्यापो आयो आहे कल्ह, त 2 छोकिरा आहिनि मज़दूर, भाइर 2, उन्हनि जूं शादियूं आहिनि। हाणे मज़दूर आहिनि, तव्हां सोचो ॿनीअ में कमु कंदा आहिनि, 2 जा मज़दूर आहिनि, त उन्हनि जे लाइ उन्हनि जी कुंवारियूं जेके थींदियूं उन्हनि जे लाइ कुझु हेल्प ॾियो। त उनजे लाइ बि मां डिसाइड कयो आहे 5 वॻा छोकिरियुनि जा ऐं टॉल ऐं पर्स। ऐं हे अञा सामान हिकिड़ी छोकिरीअ जे ॾाज जो आहे। ऐं कुझु पहिरियों ख़बर पई त हफ़्ते खनि में कोई ईंदो त खणी वेंदो, पर हाणे हफ़्ते में कोई नथो अचे। जॾहिं जेको आयो, पर 1.5 महीनो अञा शादीअ में आहे, छो त रबियुल अव्वल में शादी आहे, त तेसिताईं लाज़मी उन्हनि ताईं पहुची वेंदो। अलाह पहुचाईंदो, को बंदोबस्तु कंदो। सो इहा आहे सूरत हाल। त ही सामान वरी पैक कंदमि अञा, छो त पैक कंदी नाला लिखंदी वेंदमि, त जीअं मूंखे पोइ कन्फ्यूजन न थिए।
सो माशाल्लाह अल्लाह भलो करे सभिनीनि जो। हाणे हलां थी हेठि त सुराण बसर कटे वई हूंदी त जीअं मां रात जी मानी जी तयारी करे सघां। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां हिते तयारी करे रही आहियां बिरयानी पचाइण जी। ऐं तव्हां खां मां अॼु ताईं मोकिलाईंदमि छो त टाइम घटि आहे, लाइट बि वञण वारी आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे वरी हे जॾहिं लाइट ईंदी तॾहिं मां अपलोड कंदमि, व्लॉग एडिट कंदमि, अपलोड कंदमि त इलाही देरि लॻंदी। सो अॼु इलाही मसरूफ़ियत जो ॾींहुं मुंहिंजो गुज़रियो आहे त कचहरी अॼु नथा कयूं। वरी इनशाला कचहरियूं असांजूं क़ाइमु रहंदियूं अगरि ज़िंदगी रही। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो। अलाह से तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं अमान पनाह में रखे। वण पोखियो, वॉक कयो ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त ज़रूरु सिंधीअ में कमेंट कयो। इनशाला अगरि अलाह चाहियो त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वारी।